अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार अवां हिया मुहम्मद पवार शामिल करियूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, खंडियार में शहरिन पारां पब्लिक हेल्थ अमलदारन खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफ़री मूजिब हुननि रेलवे लाइन वटि बलोच बेकर्स ऐं मेहरान बेकर्स वारे इलाइक़े में पाइपलाइन टुटण रोज़ जो मामूल बणियल आहे। पब्लिक हेल्थ खाते जा अमलदारन समूरे बजट हट करे गैर मयारी पाइप लॻाया आहिनि। नोटिस वठी गंदो पानी निकाल कराए अमलदारन खिलाफ कार्रवाई कई वञे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त हीउ इलाइक़ो डॉक्टरनि जे मेडिकल सेंटरनि, मेडिकल स्टोरनि ऐं मशहूर स्कूलनि जो आहे। रोड ते गंदे पाणी सबबि मरीज़ ऐं स्कूल जे शागिर्दनि ऐं मदरसनि जे शागिर्दनि खे ॾाढी परेशानी थिए थी। हुननि मसवारनि खां मुतालबो कयो आहे त पब्लिक हेल्थ कंडियार जे अमलदारनि खां पुछाणो करे जल्द असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।